नाज़रीन, खीरथर जे जाबरू पट्टीअ में सावणीअ जे लगातार बरसातनि सबबि नए गाज जे वहकरनि में ॿीहर चाढ़ अची वई आहे। नए गाज जे वहकरनि में वाध सबबि पाणी FP बचाबंद सां टकराइजी वियो। RD 50 वटि पाणी जो दबाव आहे। काछे में हर पासे बोर जहिड़ा मंज़र आहिनि, जॾहिं त जोईअ जो गोरख हिल सां ज़मीनी राब्तो पिणु कटिजी वियो आहे। वधीक तफ़सील ॾिसूं था जान मोहम्मद गाॾी जी रिपोर्ट में। जी नाज़रीन, असीं इन वक़्तु मौजूद आहियूं RD 50 ते, जेको काछे में मुसलसल बरसातनि खां पोइ जेको नए गाज जो वॾो वहकिरो पाणी जो अचण खां पोइ जेको RD 50 ते हींअर वॾो दबाव जेको पाणी जो बि मौजूदु आहे ऐं हिन बि जेको एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। असां हुन ॻोठाणनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। हीउ बंदि तमामु कमज़ोर आहे ऐं ॻोठाणा मुतासिर थी सघंदा आहिनि। हीउ पाणी घणो आहे ऐं घारा हणे थो बि सही, ऐं बंदि टुटण में बि शक आहे। हिते जेकी मशीनूं आहिनि उहो सो ॾेखारण जे लाइ आहिनि, ॿियो कुझु न आहे। हिते जेको कमु थियो आहे सो काठी पत्थर सभु गॾु करे हिते बंदि ठाहियूं, सो वधि किलोमीटर बि न आहे। हिते घणा ई ॻोठ आहिनि से मुतासिर थी वेंदा। अॻे साल बि ईअं थियो हो, सो केरु बि सार संभालण वारो केरु न आयो। गवर्नमेंट अपील था कयूं त मिशननि खे जल्दी चालू कराए ऐं घारा लॻंदा आहिनि उते कमु कराए। इहो असांजो अपील आहे गवर्नमेंट खे। छा कहिड़ी सूरत हाल आहे मां छा ॿुधायां, जेका ॻोठाणनि खे वॾी तकलीफ़ आहे छो जो 2 साल अॻु में हितां टुटियो आहे 50 RD खां 2 चकर जेको आहे खंड लॻो आहे। उन जे बावजूदि हिननि कयो छा आहे, सिर्फ़ु गाॾी नुमाइश लाइ आंदा विया आहिनि। जेका नुमाइश लॻंदो आहे, गाॾियूं केतिरियूं ॾिसो था बीठा आहिनि। हर साल ईंदो आहे पर हर साल असांखे हथ सां था ॿोड़नि। हे ठेकेदार आयो आहे, हिनखे असां 10 चकर चयोसीं भाई काठियूं थो गॾाई कख थो गॾाई, सॼो मटीरियल जेको तुंहिंजो ख़राबु लॻो पियो आहे, मशीनगरी बीठो आहे। हर साल हथ सां असांखे था ॿोड़नि। हींअर अमलो आहे हिते, असांजा घर वेझे आहिनि, असांखे हींअर आराम ई कोन्हे, असांखे निंड कोन्हे। बचड़े वाला असां काॾे वञूं? असां हिते 200-300 घर आहियूं। असांजो मालिकी केरु कोन थो करे। हींअर ॾिसी थो खाजी थो वञे थो, का ॻाल्हि ई कोन्हे। न बेलदार आहे, न दारोगो आहे, न ऑफिसर आहे, का ॻाल्हि कोन्हे। हुकूमत खे चऊं था त पत्थर ॾे, हिनखे मज़बूत कराए, हींअर मशीनरी घुराए, पाण अचे ॾिसे, का ॻाल्हि ई कोन्हे। ठेकेदार वेठा आहिनि, ॾिसी पियो थो मशीनरी बीठो आहे। त हिते को बि माना मालिकी कोन्हे। गाॾियूं जेके बि आहिनि माना बीठा न, 2 हफ़्ता 3 थी विया आहिनि बीठा, कमु हले ई कोन थो। पत्थर कोन्हे, हिन महिल ॾिसण था पाणी न आयो आहे। ॾिसण में हिन महिल ॾिसो मुल्क छर लॻो पियो आहे। असांखे पाण ख़तरो आहे, हिन महिल जे पाणी टुटियो त असां हलिया वेंदासीं। पाणी मुरगी घणो आहे तमामु। कैमरा टीम सां गॾु जान मोहम्मद गाॾी, धरती TV न्यूज़, जोही।